अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं खैरियत सां हूंदव। पंहिंजा वरी ड्रामनि जी अॼु नई अपडेट सां गॾु आऊं हाज़िर थियो आहियां ऐं सभिनी दोस्तनि खे वेलकम चवंदुसि पंहिंजे हिन यूट्यूब चैनल में ऐं सभिनी खे दोस्तनि खे ख़ुशख़बरी बि ॾींदुसि अॼु हिन 1 मिंट जी वीडियो में। ऐं सभई दोस्त जेका नवां आहिनि या पुराणा आहिनि, सभिनी दोस्तनि खे हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे, महिरबानी करे जे तव्हां नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल यानी शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। जे तव्हां पुराणा आहियो त महिरबानी करे लाइक ऐं इन खे सुठा सुठा कमेंट कंदा ऐं अॻिते शेयर बि ज़रूरु कंदा। अॼु जी अपडेट बहितरीनु ऐं ज़बरदस्तु थियण वारी आहे, दिलचस्प थियण वारी आहे। अॼु जी अपडेट में जेको आहे न, मां ॻाल्हि कंदुसि दोस्तो, कल्ह काफ़ी कमेंट आया दोस्तनि जा त आज़म मंगल जो इहो ड्रामो कॾहिं हलंदो, पंहिंजा वेरी या जेको मतिलबु जंहिंमें आज़म मंगल हुजे। दोस्तो आज़म मंगल जेको आहे न, पंहिंजा वेरी ड्रामे में कंफर्म जेको आहे सिलेक्ट कयो वेंदो, इहो मां तव्हांखे हाणे ॿुधायां थो। दोस्तो असल में यकदमि ड्रामे खे को बि न हलाईंदो, पंहिंजा वेरी त अञा शूटिंग हाणे स्टार्ट थींदी। ऐं जेको एरन जी बस्ती आहे या पाप नगर आहे, उन्हनि जा त ॿ स्पेल मुकमिल थियण वारा आहिनि, पोइ बि नथा हलाइनि। वजह कहिड़ी आहे? वजह इहा ई आहे दोस्तो त हर कंहिंजी कोशिशि हूंदी आहे त 3 स्पेल जेको आहे डायरेक्टर जी इहा कोशिशि हूंदी आहे त मां मुकमिल कयां, पोइ ड्रामो हले। सुभाणे को इलाही चङाई आहे, को ईद आहे, को ॿियो मसइलो आहे, अदाकार नथा अची सघनि, वरी ड्रामो अधु में बंदि थी वेंदो। सभिनी जी इहा कोशिशि हूंदी आहे डायरेक्टर जी 75 60 70 75 एपिसोड तयारु करे वठूं या 50 एपिसोड तयारु करे वठूं, पोइ ड्रामे खे हलायूं। इन जे करे ही जेको आहे ड्रामा पोइना थिया आहिनि। इन्हनि जा जीअं ई 3 स्पेल मुकमिल थींदा, ड्रामा हली वेंदा। दिलि चाहे कयो तव्हां असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।